ॾेर अची मूंखे पाण राति जो छॾे विया चई भई तुंहिंजी भेण असां तलाक था ॾियूंसीं, तूं पंहिंजी भेण संभाल। असां माना खटी कयोसीं, मां ॾोही न आहियां, मूंखे पाण छॾे विया आहिनि, मां बेगुनाह बेखता आहियां, मां पंहिंजे ॿाहिरनि वटि आहियां। मतां मुंहिंजी ससु आहे, सुभाणे कंहिंजे मथां इल्ज़ाम थी हली सघे, कंहिंजे मथां इल्ज़ाम न आणे। मूंखे पाण मुंहिंजे भाउ वटि राति जो 4 पिया अथनि, मूंखे पाण मुंहिंजे भाउ वटि छॾे विया आहिनि त बाबा पंहिंजी भेण ते असां तलाक ॾिनीसीं, पंहिंजी भेण ते संभाल, मुंहिंजे मथां को बि इल्ज़ाम न आणनि, मां कंहिंसां न आहियां, मूंखे पाण छॾे विया आहिनि। असांजी भेण खे हुस्ना ऐं तुंहिंजो बबलू ऐं असांजी भेण जो मुड़ुसु जावेद राति जो 4 बजे मां वटि पुॼाए विया आहिनि त बाबा असां तलाक ॾेई हे तोखे असां पुॼाइण आया आहियूं। मुंहिंजी भेण खे अॻुवा कंहिं बि न कयो आहे, न केरु अॻुवा करे वियो आहे। मूंखे भेण पंहिंजी पाण पुॼाए, सुभाणे खां पोइ मतां हुस्ना ऐं तुंहिंजो बबलू ऐं जावेद कंहिंजे मथां इल्ज़ाम हणे त छोकिरी अगवा करे खणी विया आहिनि। माण्हू केरु अगवा करे बि न कई आहे, कंहिंसां भॼी न वई आहे। पाण मूंखे हुस्ना ऐं बबलू जावेद पुॼाए विया आहिनि राति जो घर। अगवा कंहिं बि न कया, मथां असांजे मथां कूड़ो इल्ज़ाम हणी, असांजी भेण जे मथां कूड़ो इल्ज़ाम हणी ऐं मथां त असांजी बाबा छोकिरी भॼी वई आहे, माण्हुनि सां भॼी आहे, भॼी कंहिंसां बि कोन वई आहे। कूड़ा इल्ज़ाम केरु बि न हणे असांजे मथां, कंहिंसां बि भॼी न वई आहे।